श्रीमद् भगवत गीता अध्याय 15 पुरुषोत्तम योग। श्री कृष्ण भगवान चवन लगो तो हे अर्जुन, ये संसार वृक्ष आहे यानी वण जी मिसल आहे। जो हिन वण जो हाल कहिड़ो आहे, हिन जी पाड़ मथे ऐं टारियूं हेठि आहिनि। ये ऊंधो वण आहे, जीअं ॿार माउ जे पेट में हूंदो आहे ऐं उनजो सर हेठि हूंदो आहे। हे अर्जुन, हिन जो मुंहुं थोड़ा आहे ऐं हथ पेर हिन जूं टारियूं आहिनि। जॾहिं पेट खां ॿाहिरि निकिरंदो आहे तॾहिं उबतो हूंदो आहे, उन करे उबतो वण आहे। हे अर्जुन, जिन खे अविनाशी चवंदा आहिनि न, जंहिंजो अर्थ ॿुध, आत्मा अविनाशी आहे ऐं देह अविनाशी आहे। वेद हिन वण जा पन आहिनि ऐं हिन वण खे जेको सुञाणे सो पूरन वेद जो पंडित आहे। ही वण मथे ब्रह्मा जे लोक ऐं हेठि शीशनाग जे लोक ताईं आहे। सतो रजो ऐं तमो टई गुण हिन वण जा ॾार आहिनि। सुंघण, ॾिसण, ॿुधण, खाइण, पीअण ऐं पहिरण हिन वण जा छुगा आहिनि। ऐं हिन वण जी भूमि कहिड़ी आहे, जंहिं ते हीउ वण लॻल आहे सो ॿुध। हे अर्जुन, मां ऐं मुंहिंजी आछा हिन वण जी भूमि या पृथ्वी आहे, जंहिं ते हीउ वण बीठल आहे। ॿियो त मां आहियां, हीउ मुंहिंजो नालो आहे, हीउ मुंहिंजी ज़ात आहे। उन पृथ्वी ते हीउ वण ॼमियल आहे, जंहिंजे किराइण जी नोड़ी कहिड़ी आहे। उहा नोड़ी कुटुंब जा भाती आहिनि, जेके हिन वण सां ॿधा पिया आहिनि। ऐं हिन वण खे को सम्झे नथो सघे, छो त हिन जी आद ऐं अंत कंहिं कोन पाती आहे। मां ऐं मुंहिंजे उन्ही चतुन में लॻो पियो आहे। हे अर्जुन, हिन माया रूपी वण जी ही जीव जंहिंमें फाथो पियो आहे, हिन वण जे कपण जो उपाउ ही आहे त अवल कुटुंब जे माण्हुनि जो संग त्याग करे। ऐं उहो असंग अविराग कहिड़ो शस्त्र आहे। जेसीं मनुष्य विषयनि सां अशकार नथो करे, तेसीं हू मंझि गलतान रहंदो, वशीन सां रुली मुली हले थो। ऐं पोइ खाइसि आजो थियणु नामुमकिन आहे। उन्ही शस्त्र जे कहिड़नि हथियारनि सां वड़िजे। परम पुरुषार्थ करे पको निश्चय रखण जो हथियार आहे। असंगता रूपी तलवार प्रसाद रूपी हथनि में खणी जॾहिं असंग थिए थो, तॾहिं ईश्वर जो रस्तो वठी उनजी महिमा ॻाए, जंहिं करे वरी संसार में ॼमण मरण खां छुटी पवे थो। ऐं उहो कहिड़े रीत ॿई हथ ॿधे शीश निमाए परमेश्वर खे नमस्कार करे ऐं ज़बान सां चवे त हे पुरुषोत्तम, मां तुंहिंजे शरण आयो आहियां। हे अर्जुन, आदि पुरुष जो अर्थ ॿुध ऐं महिमा बि ॿुध। केतिरा किरोड़ योजन वैकुंठ खां मथे आस्थान आहिनि ऐं नर आदर आसन आहिनि, कंहिं ते बि आदर कोन्हे। ऐं अहिड़ो हिन जो स्थान आहे। उन आदि पुरुष जे स्थान ते कई किरोड़ ब्रह्मांड, कई किरोड़ 84 लख जूणियूं बण रचना सां भरपूर आहिनि ऐं सदाईं निकिरनि पियूं। ऐं वरी बि पूरन जो पूरन आहिनि ऐं सदाईं अजल आहिनि। अहिड़ो आदि पुरुष जो प्रताप आहे, सारे संसार में परे पूर्ण आहे, सारे जगत जो ईश्वर आहे। अहिड़े ईश्वर जी जेको शरण आयो आहे, पाण जंहिं निर्माण कयो आहे, कपट न रखे, एकांत में रहे ऐं बंधननि खां परे रहे ऐं ईश्वर जो भजन करे, जेको दम खणे तंहिंसां उनजो नालो जपे। आदि पुरुष, अलग पुरुष, दोया पुरुष, परमात्मा नारायण, हरि ओम, कृष्ण, गोविंद, परमेश्वर, भगत वचल आदि नालनि जो जाप करे, मुंहिंजे चरण जी शेवा करे, मुंहिंजे भजन खां सवाइ ॿिए कंहिंजो बि स्मरण न करे। अहिड़ी रीति जेको मुंहिंजी शरण अचे थो, उन खे मां छा थो करियां। हे संसार जो सुख दुख हिरख शोक सां भरियलु आहे, तंहिंखां मां उनखे मुक्त थो करियां ऐं उन खे अविनाशी पद में लैन थो करियां। ऐं उहो कहिड़ो पद आहे जिते सूरज चंद्रमा जी बि शक्ति नाहे। अहिड़े पद में वञी थो ऐं वरी गर्भ में नथो अचे। अहिड़ो मुंहिंजो अविनाशी घर आहे, तंहिंमें वञी प्राप्त थिए थो। हे अर्जुन, हाणे ॿियो ॿुध, ही जो सभिनी में जीव भूत आहे न, सो मुंहिंजो अंश आहे, जो सनातन ऐं पुरातन आहे। 5 इंद्रियूं ऐं 6 मन आहे। 6 ही पंहिंजे गुण करे हिन जीव खे पिया छिकिन। हाणे शरीर जीव धारण ऐं शरीर जो त्यागण ॿुध। हिन देह जो स्वामी जो जीव आहे, सो जीव जॾहिं देह खे त्यागे थो तॾहिं देह खे ओरांगे थो।
जीअं हिकिड़ो पेर खणी अॻिते रखिजे ऐं पोयों पेर खणी उन पेर जी अॻियां रखिजे, तहिड़ी रीति देह जो त्यागणु आहे। ॿी देह खे वठणु माना हिन जीव खे ओरांगणु आहे। जीव जंहिं कामना सां देह त्यागे थो, सा कामना पाण सां वठी वञे थो। जीअं हवा कंहिं शइ जे मथां लंघे त उन शइ जी बू या ख़ुशबू ईंदी आहे, तीअं जंहिं कामना करे शरीर जो त्याग थिए थो, उन कामना खे वठी वञे थो। अखियूं, कन, खल, नक, चप, उन्हनि जो अहंकारी छऊं मन, उन सां मिली करे ही जीव विषयनि खे भोगे थो। खाइणु पीअणु, हलणु चलणु, वेहणु उथणु ऐं ॿिया जेके बि कमु करे थो, से सभु ही मन ऐं इंद्रियनि सां मिली करे थो। पर जेके मूर्ख आहिनि उन्हनि खे ॾिसण में नथो अचे। जेके ज्ञानी आहिनि से उन्हनि खे उन खेल खे ॾिसनि था। उन करे मुंहिंजी शरण जी शेवा करे, मुंहिंजो भॼन खां सवाइ ॿियो कंहिंजो बि स्मरण न करे। अहिड़े रीति जेको मुंहिंजे शरण अचे थो, उन खे मां छा थो करियां? हीउ संसार जो सुख दुख हर शौक़ न भरियलु आहे, तंहिंखां मां उनखे मुक्त करियां थो। उनखे अंबरासी पद में लैन थो करियां। उहो कहिड़ो पद आहे जिते सूरज चंद्रमा जी बि शक्ति न आहे, अहिड़े पद में वञे थो ऐं वरी गर्भ में नथो अचे। अहिड़ो मुंहिंजो अबनासी घर आहे, तंहिंमें वञी प्राप्त थिए थो। हे अर्जुन, हाणे ॿियो ॿुध, ही जो सभिनी में जीव भूत आहे न, सो मुंहिंजो अंश आहे, जो सनातन ऐं प्रातन आहे। 5 इंद्रियूं, 6 मन आहे, 6 ही पंहिंजे पंहिंजे गुण करे इनखे जीव प्राचिकिन। हाणे शरीर जे धारण ऐं शरीर जे त्यागण ॿुध। इन देह जो स्वामी जीव आहे। सो जीव जॾहिं देह खे त्यागे थो, तॾहिं देह खे ओरांगे थो। जीअं हिकिड़ो पेर खणी अॻिते रखिजे ऐं पोयों पेर खणी उन पेर जे अॻियां रखिजे, तहिड़ी रीति देह जो त्यागणु आहे। देह खे वठणु माना हिन जीव खे ओरांगणु आहे। जंहिं जीव कामना सां देह खे त्यागे थो, साई कामना पाण सां वठी वञे थो। जीअं हवा कंहिं शइ जे मथां लंघे थी, उन जे बू ईंदी आहे, तीअं जंहिं कामना करे शरीर जो त्याग थिए थो, उन कामना खे वठी वञे थो। अखियूं, कन, खल, नक, चप, उन्हनि जो अहंकारी छऊं मन, उन्हनि जो सातम लैन करे थो ऐं ही जीव विषयनि खे भोगे थो। खाइणु पीअणु, हलणु चलणु, वेहणु उथणु ऐं ॿिया जेके कमु करे थो, से सभु ही मन ऐं इंद्रियुनि सां मिली करे थो। पर जेके मूर्ख आहिनि उन्हनि खे ॾिसण में नथो अचे। जेके ज्ञानी आहिनि से उन खेल खे ॾिसनि था। सो उहे ज्ञानी ज्ञान जी अखियुनि सां ॾिसनि था। सो उहे ज्ञान जूं अखियूं कहिड़ियूं आहिनि? हे अर्जुन, जॾहिं मुंहिंजे ज्ञान योग सां ॻंढिजे थो, तॾहिं समण करण करे ज्ञान जूं अखियूं थियनि थियूं ऐं उन्हनि ज्ञान में को मुंहिंजो श्रवण करे पवित्र थो थिए ऐं उन्ही खे ज्ञान जूं अखियूं थियूं आहिनि। सो उन्हनि अखियुनि सां मुंहिंजो कौतक या खेल ॾिसे थो। ही सूरज जो पंहिंजे प्रकाश सां टिनी लोकनि में जो अंधकार आहे तंहिंखे कढे थो, तीअं सूरज में वरी प्रकाश ईश्वर जो ॼाण। उन रीति चंद्रमा में जो प्रकाश आहे सो बि मुंहिंजो ॼाण। ऐं पृथ्वी जा सभिनी खे पाण ते खणी बीठी आहे, सो उन पृथ्वी जे हेठां जेको बल आहे सो ईश्वर जो ई आहे। जेतिरा फल फूल मेवा अनाज गाह वण टिण आहिनि, उन सभिनी में चंद्रमा जे किरण जो रस पवे थो ऐं उहो रस मां आहियां। ऐं सभिनी जे हृदय में चटरा अग्नि मां आहियां, प्राण बि मां आहियां। अंदर में जेका अग्नि आहे जंहिंसां प्राणी चइनि प्रकारनि जा भोजन कनि था, उन भोजन खे मां ई पचाए थो। हे अर्जुन, जीअं प्रकारनि जा भोजन, चइनि प्रकारनि जा भोजन अन्न, लहज, पहज, बेख, भोजिया आहे, चइनि प्रकारनि जा अन्न आहिनि जेके उन बाह में पाए खाइजे थो। सो बेग आहे जेको कुझु अन्न चांवर, चणा, मुग, जोर ऐं मोठ आदि खां वठी खाइजे थो। सो भोजिया आहे। गिदरा, हंधाणा, बादरंग ऐं पपीता आदि जेके खाइजनि था, सो लहज आहे। ऐं खेनि ॾुध, लस्सी, शरबत ऐं पाणी आदि जेको पीजे थो, सो पहज आहे। उहे चइनि प्रकारनि जा अन्न आहिनि। हे अर्जुन, सभिनी जे हितनि में मां ई विराजमान आहियां। सभिनी जे हितनि में वेही ज्ञान ॾेई माण्हू खां चङा कर्म करायां थो ऐं मां ई उन्हनि खे अज्ञान ॾेई पाप कर्म करायां थो। वेदनि जो ॼाणण वारो बि मां आहियां, वेदनि जो अंत बि मां आहियां। वेदनि जो अंत छा आहे? पर जेतिरे वेदनि जी मत आहे सा मुंहिंजी स्थिति करे थी। जॾहिं महिमा कंदे वेद जी मत बि रहिजी वञे त यानी थकिजी पवे थी, तॾहिं नेत 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 बेअंत पुकारंदी आहे ऐं अथांत चवंदी आहे त तुंहिंजी महिमा ॼाणण लाइ असमर्थ आहियां। उन ई करे वेदनि जे अंत ॼाणण वारो आऊं आहियां। हे अर्जुन,
हाणे ॿियो ॿुध, हीउ जो देह धारण जो पसारो आहे उहो सारो पसारो ॿिनि ॼणनि जो आहे। हिकिड़ो पुरुष नास थिए थो ऐं ॿियो पुरुष अविनाशी आहे। उन खां टियों पुरुष उत्तम आहे जंहिंखे परमात्मा चवंदा आहिनि। उन जो वॾो प्रताप आहे। ओ ॿुध, मुंहिंजे अखियुनि पटण करे ब्रह्मा खां वठी कोयले ताईं सभिनी भूत पुराणनि जी पालना थींदी आहे। ऐं वरी जॾहिं अखि ॿूटियां थो तॾहिं हिकु पलक में 14 ई बोन परले थी वेंदी आहे। अहिड़ी रीति प्रताप वारो मां आहियां, उन करे मूंखे परमात्मा चवंदा आहिनि, पुरुषोत्तम बि चवंदा आहिनि। हे अर्जुन, उहो पुरुषोत्तम मां आहियां ऐं जंहिं भॻत मूंखे पुरुषोत्तम करे ॼातो आहे तंहिंखे छा करिणो आहे? तंहिंखे सदाईं मुंहिंजो भॼन करणु घुरिजे ऐं उहा ॻुझी विद्या मूं तोखे ॿुधाई आहे। उहा ॻुझी विद्या ॼाणे मनुष्य बुद्धिवान थिए थो ऐं पंहिंजो जीवन सफल करे थो। ईअं श्रीमद भगवत गीता अपसंद ब्रह्म विद्या योग शास्त्रनि जो श्री कृष्ण अर्जुन संवाद वारो पुरुषोत्तम योग वारो 15 अध्याय समाप्त थियो। तात पर अध्याय जो मक़सदु, जेके सदाईं ईश्वर जो भॼन कनि था ऐं जेके नर अभिमान ऐं नर मोह आहिनि सो संग त्यागियो आहे, जेके परमात्मा जे स्वरूप में विचारण में लीन आहिनि, कामनाऊं जिन जूं हिकदमि निवृत्त थी वियूं आहिनि ऐं जेके सुख दुख जे लोॾनि खां लंघी मथे थिया आहिनि, सही अविनाशी पद खे पाइनि था। 15 अध्याय जो मातम। श्री नारायण चवे थो त हे लक्ष्मी, उत्तर देश में हिकिड़ो नरसिंह नाले राजा हो ऐं सरभाव नाले उनजी मंत्री वज़ीर हो। राजा जो उन ते ॾाढो विश्वास हो, पर वज़ीर जे मन में उहो खोट थियो त राजा खे मारे मां राजा थियां। हिकिड़े ॾींहुं ॾिठई त सभु सुम्हिया पिया आहिनि ऐं राजा बि सुम्हियो पियो आहे। उहो वेझ ॾिसी राजा खे मारे विधाई। पोइ राजा ई करणु लॻो। केतिरा ॾींहं राजा ई करे नेठि मरी वियो। यमदूत धर्मराज वटि वठी वियसि। धर्मराज रहे चयो, हीउ यमदूतो हीउ वॾो पापी आहे, हिनखे वॾो घोर नरक में विझी छॾियोसि। लक्ष्मी उन रीति, हे लक्ष्मी, उन रीति उहो पापी केतिरा ई नरक भोगे घोड़े जे जनम में वियो। हिकिड़े घोड़े जो सौदागर उहो घोड़ो पैसनि ते ख़रीद कयो। हिन ॿिया बि केतिरा ई घोड़ा वरिता ऐं पंहिंजे मुल्क में आयो। तॾहिं उते जे राजा ॿुधो त फलाणो सौदागर सुठा घोड़ा वठी आयो आहे। पोइ राजा माण्हू मोकिले घुरायसि ऐं घणा ई घोड़ा राजा वरिता ऐं उहो घोड़ो बि वरिताई। घोड़ो राजा खे ॾिसी सर फेरियो ऐं राजा ॾिसी चयो त हीउ कहिड़ो सबबु आहे जो हिन घोड़े सर फेरियो आहे। पोइ राजा पंडित खे घुराए उनखां पुछियो त हीउ छा आहे? पंडित चयो त हे राजा, तव्हांखे राजा सम्झी हिन घोड़े सिर निवायो आहे। तॾहिं राजा चयो त ईअं न आहे। केतिरनि ॾींहंनि खां पोइ राजा उन घोड़े ते चढ़ी शिकार करणु वियो। उते राजा खे अची उन लॻी। परियां ॾिठाई त हिकिड़े साधू जी कटिया ठही पई आहे ऐं हिकिड़ो पाणी जो तलाउ आहे। उते राजा वञी लथो ऐं घोड़ो वण सां ॿधी राजा कटिया में वियो त साधू पंहिंजे पुट खे गीता जे 15 अध्याय जो पाठ पे हेठि सेखारियो। हिकिड़े वण जे पन ते हिकिड़ो सलोक लिखियो ॾिठो जंहिं वण सां घोड़ो ॿधो हो। ते वण जे पन ते बि गीता जो सलोक लिखियो पियो हो। उन पन खे साधू जो छोकिरो छने 2 पन सां गॾु पाठ करणु लॻो त अचानक हिन घोड़े उन पन खे ॾिसे वरितो ऐं उनजी देह छुटी ऐं देवताउनि जी देह पाए महिमान में चढ़ी आकाश में वञी बीह रहियो। त एतिरे में राजा बि कटिया खां ॿाहिरि आयो ऐं ॾिठाई त घोड़ो मोह पियो आहे। राजा खे ॾाढो ॾुख थियो ऐं चवणु लॻो त हिनखे कंहिं मारियो, छा थियो अथसि? एतिरे में देव देही चयसि त हे राजा, तुंहिंजे घोड़े जो चेतन जीव आऊं आहियां ऐं मूं देव देह पाती आहे। मां वैकुंठ ॾे थो वञा। राजा पुछियसि त कहिड़ो पुञ कयो जंहिं करे तोखे उहा देह मिली? घोड़े चयसि त हे राजा, उहा ॻाल्हि साधू खां पुछो। पोइ राजा उन साधू खां पुछियो त हे स्वामी, हीअ ॻाल्हि मूंखे ॿुधायो त साधू चयो त राजा, गीता जो सलोक हिकिड़े पन ते लिखियलु हो, तंहिंखे तुंहिंजे घोड़े ॾिठो, उन करे हिन जो मौत थियो आहे। राजा चयसि त हे स्वामी, अॻे जनम में हू केरु हो? घोड़े खे जॾहिं मुखरित कयो तॾहिं हिन सिर हिलायो हो। साधू चयो त हे राजा, तूं अॻे जनम में राजा हुएं ऐं हीउ घोड़ो तुंहिंजो वज़ीर हो। हिन तोखे राजा जी लालच करे मारे पाण राजा थियो हो। तूं त साॻियो अची राजा थिएं। हू मरी करे धर्मराज वटि वियो ऐं धर्मराज चयो त हीउ नमक हराम आहे, तंहिं करे हिनखे ख़ूब नरक भोॻायो। पोइ केतिरो ई वक़्तु नरक भोॻे वञी संगतलीप में घोड़ो थियो ऐं उतां अची तो वटि विकाणो। ऐं जॾहिं हिन जो सिर हिलायो हो तॾहिं हिन तोखां पुछियो हो त हे राजा, तूं मूंखे सुञाणे थो या न? आउं तोखे सुञाणियां थो।
साधु ईअं चई खणी माठ कई ऐं राजा चर्चे पइजी वियो ऐं साधु खे नमस्कार कयो त एतिरे में राजा जी सेना बची वई। राजा ॿई घोड़े ते सवार थी पंहिंजे घर आयो ऐं पंहिंजे पुट खे रजाई ॾेई जंग में हलियो वियो ऐं तपस्या करणु लॻो। गीता जे 15 अध्याय जो पाठ करणु लॻो, जंहिं करे राजा बि परम गति जे लाइक़ु थियो। नारायण चवे थो त हे लक्ष्मी, उहो गीता जे 15 अध्याय जे हिकिड़े श्लोक जे पन ते लिखियलु ॾिसण जो फल आहे। इत श्रीमद भगवद गीता जे 15 अध्याय जो मातम समाप्त थियो। महामंत्र जपियो ऐं आनंद माणियो। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे।